सादिक़ुल सदूक़ुल अमीनुल मुस्लिम मअ शुहदाए यौमल क़ियामा। वो व्यापारी जेको सच्चारा सच्चो अमानतदार क़यामत जे ॾियारे में इहो व्यापारी शहीदन सां गॾु हूंदो। ॿी रिवायत में साईं फरमाइनि था जेको व्यापार में सच ॻाल्हाए व्यापार में अमानतदार हुजे क़यामत जे ॾियारे में सिद्दीक़नि सां शहीदनि सां अल्लाह जे नबीअनि सां गॾु जन्नत में वेंदो। कंदो व्यापार कंदो कारोबार पर ज़बान जो सचो कौल जो कचो नाहे मिलावट नथो करे कूड़ नथो ॻाल्हाए व्यापार में खोट नथो करे अमानत में ख़यानत नथो करे त इहो व्यापारी का मामूली ॻाल्हि नाहे। साईं फरमाइनि था इहो व्यापारी क़यामत जे ॾियारे नबीअनि सां गॾु हूंदो सिद्दीक़नि सां गॾु हूंदो शहीदनि सां गॾु जन्नत में हूंदो। सुभान अल्लाह। माना एडो तो दर्जो आहे न जो नबीअनि सां गॾु हूंदो। हेॾो हज़रत मूसा कलीमुल्लाह पियो ईंदो हेॾो हज़रत ईसा रूहुल्लाह पियो ईंदो हेॾो दाऊद खलीफतुल्लाह हूंदो हेॾो इब्राहिम खलीलुल्लाह हूंदो हेॾो मूसा कलीमुल्लाह हूंदो इस्माइल ज़बीहुल्लाह हूंदो हेॾो मुंहिंजो मुहम्मद रसूलुल्लाह हूंदो ऐं हेॾो वरी हेॾो दादू जो व्यापारी हूंदो। दादू जे मार्केट में दुकानदार हुयो व्यापार करण वारो हुयो। दादू जे सब्जी मार्केट में या कपड़े जी मार्केट में दुकानदार हुयो। रब फरमाइंदो हलिया व्यापारी हलिया अज तोखे नबीअनि सां गॾाए तो जन्नत रे। सुभान अल्लाह। इहो केॾो वॾो एज़ाज़ हूंदो इहो केॾो वॾो शरफ़ ऐं शान हूंदो इहा केॾी वॾी इज़त हूंदी जेके मुंहिंजा दोस्तो नबीअनि सां सिद्दीक़नि ऐं शहीदनि सां गॾु रब उन्हनि खे उथारींदो। पर शर्त त सच ॻाल्हाए अमानतदार हुजे कूड़ न ॻाल्हाए ठगी न करे मिलावट न करे ख़यानत न करे उन व्यापार जे लाइ जेॾी महिल बाज़ार में अचे थो त इन जो बाज़ार में अचण भी इबादत आहे वेहण भी इबादत आहे सॼो ॾींहुं धंधो करण भी इबादत आहे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत रिफ़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत सुनन इब्न माजा में असहाबी तो चवे खरजना मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फइज़न नास यतबायऊन बुकरतन। हज़रत रिफ़ा चयो हुजूर अॻियों असां ग़ुलाम सोने नबी जे पुठियों हुजूर हलंदे मदीने जी बाज़ार में आया। काथे आया अल्लाह जो रसूल मदीने जी बाज़ार में आयो। सुबुह जो टाइम हुयो सुबह जे वक्त में लजपाल नबी मदीने जी बाज़ार में आया त माण्हू व्यापार पिया कनि ख़रीद फरोख्त हले पई। बाज़ार में कुछ हणहणा हूंदी आहे वठ सठ हूंदी आहे फुल हंगामो हूंदो आहे पंहिंजो गिराकनि सां पिया ॻाल्हाईंदा गिराक पिया ॻाल्हाईंदा बाज़ार में शोर गुल हंगामो
केरी मल दिखाती नींदा के शे नवणी तो वरी मोटाए खणी दो मोटाए देण जेला व्यापारी जोर मचाइंदो वो वापस न वठंदो जाए व्यापार में बाजार में हुल्लो हुंदो आ हंगामो हुंदो आ जेरी मल हुजूर जो बाजार में आया फनादाहुम या माशर तुजार हबीब करीम जो आया सही सड पे हो व्यापारियो केसरियो ओ व्यापारियो फलम्मा रफऊ अबसारहुम वमद्दू अनाकहुम वो तो पंज दंदन में मशहूर हुआ ना पर जेरी मतलब मिठड़ो आवाज मोहम्मद करीम जो ॿुधो सोता हथन मां किरी पिया पंहिंजा वापार विसरी विया नेण खणी कंध मथे करे ॾिठूं त दिल पर मोहम्मद साम्हूं बीठो आ हुजूर मदीने जी बाज़ार में मदीने वारा साईं काथे ॻाल्हायो हुजूर काथे आया बाज़ार में आया जेरी मल महबूब बाजार में ईंदा त काफ़िर मुखालिफ मुआनिद छा चवंदा वकालू मालिहा रज़ाल रसूल याकुलु तआम व यमशी फिल अस्वाक अरे हे रसूला जेको मानी तो खाए बाजार में तो घूमे इहो रसूला केर चवंदा काफ़िर चवंदा रसूल इहो रसूल हुजे त पंहिंजे घर वेठो हुजे इबादत खाने में वेठो हुजे बाजार में रसूल जो कहिड़ो कमु काफ़िर पिया चवनि बाजार में रसूल छो आयो लौला उनज़िल इलैहि मलकुन फयकून महू नज़ीरा जे नबी आते असां गॾु मलाइकनि जमायतूं हुजनि उन्हनि सां गॾु नज़ीर हुजे या बेजारींदड़ हुजे या मलाइकनि सां गॾु छो न आहिनि बाज़ार में छो आयो आहे जेॾी महिल काफ़िरनि एतिराज़ कयो त अल्लाह क़ुरान में काफ़िरनि खे जवाब ॾिनो रब केड़ो जवाब ॾिनो सूरह फुरकान आयत नंबर 20 में वमा अरसलना क़ब्लक मिनल मुरसलीन इल्ला इन्नहुम लयअकुलून अत्तआम व यमशून फिल अस्वाक ओ मुझा महबूब हे तोते एतराज था कन त नबी बाजार में छो आयो बाजार छो छो घूमे मानी छो छो खाए मुझा महबूब असा जेके भी दुनिया में रसूल मोकलिया वमा अरसलना क़ब्लक मिनल मुरसलीन तोखा अग में जेके भी रसूल मोकलिया उहे लयकुलून तआम सब नबी मानी खाईंदा हुया खेड़े वारो यको भी तो निंड करे मूंखे तुंहिंजी निंड फिटाइण लाइ ईंदी आहे रब फरमायो त ॿुधो जेतिरा नबीअ मूं मोकिलिया उहे सभई मानी खाईंदा ऐं वयमशून फिल अस्वाक नबीअ बि बाज़ारुनि में घुमंदा हुया मालूम थियो त अगर को आलिम बाजार में अचे को वली को बुजुर्ग को नेकोकार एतराज़ न कंदा कयो बाजार में अचण खरीदारी करण इहा त अल्लाह जे नबीअनि जी सुन्नत छो त बाज़ारूं अल्लाह जा दस्तरखान अल्लाह जा दस्तरखान दस्तरखान ते मानी बूंदी गोड़ बूंदो खटाण बूंदी मिठाण बूंदो सलाद बूंदो जसवा घर धणी के जेको एतरा काम दस्तरखान ते आणे लॻाए थो
हाणे जेके मेहमान ईंदा उहे उतो दस्तरखान ते खाईंदा जेके जेका शइ वणे कंहिंखे मिठाण थी वणे मिठाण खाईंदो कंहिंखे चहर थी वणे चहर खाईंदो बाज़ार जेका अथव न इहा अल्लाह जो दस्तरखान बाज़ार छा आहे बाज़ार अल्लाह जो दस्तरखान आहे ऐं वापारी जेके आहिनि उहे शयूं आणे बाज़ार में लॻाइनि था वापारियुनि जो माण्हुनि ते थोरो आहे दादू वारो थोरो गौर कयो हाणे मिसाल तोखे कपिड़ा खपनि कपिड़ो ठहे थो मिल में मिल आहे फैसलाबाद में हाणे केरु हितो फैसलाबाद वेंदो कपिड़ा वठण जे लाइ मिल आहे कोटड़ी में मिल एरिया में मिल आहे कराची में मिल आहे लाहौर में मिसाल घर जे लाइ गाडर खपनि टीयर खपनि मिल आहे लाहौर में हाणे केरु वेंदो लाहौर मां गाडर वठण जे लाइ वापारी जो थोरो आहे जो उहा शइ आणे हिन दस्तरखान में तुंहिंजी मार्केट में लॻाए वापारियुनि जो थोरो आहे जो उहे शयूं आणनि था हाणे तोखे जेका शइ खपे न बसि इहो छबड़ो खणी वञ सब्जी खपई त बाज़ार में मिलंदी कपिड़ो खपई बाज़ार में मिलंदो गिहु खपे लूणु खपे मिर्च खपे तेल खपे मेट खपे मुसाग खपे जा शइ खपे बाज़ार में रखी आहे वापारी जेके आणनि था न इन्हनि जो माण्हुनि ते थोरो आहे न त माण्हू किथे वञी ॻोल्हंदा त इहा बाज़ार जो दस्तरखान आहे उन ते जेकी बि शयूं आणनि था हाणे उन्हनि जे मथां शरई ज़िमेदारी आहे त माण्हुनि जे मजबूरी जो ग़लति फ़ाइदो न वठो हाणे तव्हां सम्झो था हिकिड़े माण्हू खे बसर खपनि उहो वाड़ी ते त कोन वेंदो न बटाला वठण जे लाइ कंहिंखे गोगड़ू खपनि हाणे गोगड़ू बीठा आहिनि बनीअ में केरु वेंदो बनीअ में साग वठण जे लाइ तव्हां वापारी आणियो था त महिरबानी करे उन माण्हुनि ते बाज कयो रहम कयो उन्हनि खां नाजाइज़ नफ़ो न वठो उन में माप ऐं तौर में खोट न कयो मिलावट न कयो मिसाल साग खे ठंडा हणी पाणी जा गरो न कयो बिहनि खे वरी मिटी थपे गरो न बनायो खीर में पानी विझी वधायो न मन गशना फलैस मिन्ना साईं फरमाइंदा जेको असां में मिलावट थो करे न असांजे शयुनि में मिलावट थो करे उहो असां मां न आहे क़यामत जे ॾींहुं मदीने वारो साईं फरमाइंदो मुंहिंजो न कढो मुंहिंजे जमात में जेको मिलावट थो करे वापारियो तव्हां अमीन बणिजो अमीन ॿाहिरों शयूं वठी अचो ऐं मुसलमाननि जे मार्केट में उहे शयूं अर्ज़ा करे सस्तियूं करे माण्हुनि खे पहुचायो जेतिरी शइ सस्ती थींदी ओतिरो शइ जो वधीक विकिरो थींदो ओतिरी तव्हां वटि आमदनी वधीक थींदी इहो उसूल आहे शइ सस्ती कंदो त वधीक विकिरो थींदो तव्हांखे वधीक मुनाफ़ो मिलंदो महांगी कंदो माण्हू वीचारो ग़रीब पेट में पूरो आहे हाणे हे कपिड़ो जेको 20 रुपए वाल वारो ऐं तव्हांजो 80 रुपए में वाल किथों ग़रीब पूरत कंदो त तव्हां अमीन बणिजो ए वापारी आहियो तव्हां अमीन बणिजो अमानतदार थियो कूड़ न ॻाल्हायो शइ जो मुल्ह पीण ते पीण न वठो मिसाल 100 रुपए जी शइ आहे त उन ते 10 रुपया नफ़ो वठो 20 रुपया नफ़ो वठो 30 रुपया वठो 40 ते वठी सघो था 50 ते वठी सघो था पर 100 ते 100 न वठो पीण ते पीण हाणे के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके हिकु की सम्झो त पीण खां वीहूं नथा वठनि वीहूं न वठनि था सम्झो था ॻाल्हि हक़ दिल पर हक़ अॼु मां तव्हांजे लाइ हिकिड़ो तोहफ़ो बि खणी आयो आहियां आख़िर में मां हिकिड़ो तोहफ़ो बि तव्हांखे ॾींदुसि जेको सॼी ज़िंदगी तव्हांखे कमु ईंदो खपे न तोहफ़ो
नबवी तोहफ़ो नबवी तोहफ़ो तव्हांजे लाइ खणी आयो आहियां मुंहिंजा प्री प्यारा त सोणे हबीब जेॾी महिल मदीने जी बाज़ार में आया त हुज़ूर जन सॾु कयो या माशर तुजार ओ वापारियो फलम्मा रफ़ऊ अबसारहुम व मद्दू आनाकहुम जेॾी महिल हुज़ूर जन सॾियो आहे त पंहिंजा हथनि में कारोबार वारा उहे शयूं किरी कनि ऐं हीअं नेण खणी ॾिठऊं त लजपाल मोहम्मद साम्हूं हसीन चेहरो ऐं लाल लपड़ा ये गुलन में गुलाब ओ जाने जाना जगन में तो जो सही जवाब ना जगहारी खिली खिकारी दियों हजारे हबीब ठारी झलक ॾिठी मिठाया जी हशर जो न ते हिसाब सुभान अल्लाह सुभान अल्लाह सहाबा जी नज़र हबीब जे हसीन मुखड़े ते पई हिकिड़ो शेर तो ॿुधायां साईं खुर्शीद शाह जो नज़रानो मिठा तू माही मली सखा में सिज कब सची मिठा सखा कब सची सत्युन का साईं हयात घटियो न तो जो शबाब हबीबन सर कयो रफ़ऊ अबसारहुम ही मथे नेण खणी ॾिठऊं व मद्दू आनाकहुम ॾिठूं हीअं ऊंचूं कयूं ॾाहट मथे करे ऐं ॾिठऊं त हसनैन जो नाना साईं बीठो साईं फरमायो चङो इन तुजार युबसून यौमल क़ियामत फुजार क़यामत जे ॾियारे में वापारी बदकार थी उथंदा बद किरदार थी उथंदा इल्ला मन तका व बर व सदका सवाए उन्हनि वापारियुनि जे जेके अल्लाह खां डिॼंदा आहिनि सच ॻाल्हाईंदा आहिनि नेकी जे तरह सां वापार कंदा आहिनि इहे वापारी क़यामत जे ॾियारे नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि सां गॾु जे वापारी कूड़ ॻाल्हाइनि धोखो कनि ख़यानत कनि मिलावट कनि वट खोटा समझो था न तोर माप में खोट कूड़ा कसम खणनि वापारियुनि खे भला सम्झाइजे मां हिकिड़े भेरे इते करमपुर में पंहिंजो मुंहिंजो कमरो ठारायो सो मां पाण गाडर वरितमि हितां दादू जे हिकिड़े दुकानदार लोह जे दुकान ते गाडर वरितमि ॾेखारी हे गाडर आहिनि उनजो मुल्ह ॿुधाई मुंहिंजो रख काॾे थिए त मां पोइ वञा जीअं नसीब सां हिकिड़ो न कयो मां मोकिले थो छॾियां हाणे जे उते पहुता त हिकिड़ो गाडर जेको उन वक़्त में 100 रुपया हुयो या 150 रुपए जो फुट हुयो ऐं ॿियो वरी हुयो
₹65 हिकिड़ो गाडर उहो ॾिनई जंहिंजा पैसा वरिता हुआ सुठे गाडर जा, बाक़ी ॿ गाडर वरी ॾिनई जेके हलकड़ा हुआ। मुंहिंजो पंहिंजो वाक़ियो आहे ऐं मूं लॻाए छॾिया। मुंहिंजो हाणे इन वापारी जो मुंहिंजो क़यामत जे ॾींहं हिसाब सां मूंखों पैसा वरितई ₹100 जे फुट वारा ऐं ॾिनई ₹65 वारो। छो धोखो कई, छो ख़यानत कई? ऐं मूंखे सुञाणे न पियो। बाहूं पियो ॿधे, साईं तव्हां भला माण्हू आहियो, असांजे दुकान ते तव्हां पाण हली आया आहियो, साईं बसि मां मोकिलियो थो ॾियां गाॾी। मुंहिंजो हाणे गुस्सा हिन हीअं कयो आहे त ॿियनि सां छा कयूं? सम्झो था न? हाणे इहो क़यामत जे ॾियारे में इहो गाडर दोज़ख जी बाहि में तपाए उनजे बदन खे दम भरे ॾींदो। मुसलमाननि सां धोखो करे, मुसलमाननि सां ग़लति बयानी, कूड़ ॻाल्हाए। मुंहिंजा त हींअर ग़रीब नथो चवे, पर अलाह वटि हिसाब थिए थो, रब वटि हिसाब आहे न। साईं फरमाइनि था त उहो वापारी जेको सच नथो ॻाल्हाए, ख़ुदा खां नथो ॾिजे, सचाई नथो करे, नेकी सां वापार नथो करे, त इहो क़यामत जे ॾियारे फुज्जार बणिजी उथंदा, बदकिरदार ऐं बदआमाल बणिजी उथंदा। पर जेके सचार वापारी आहिनि, इहे नबीअनि, सिद्दीक़नि, शहीदनि सां गॾिजी उथंदा। ऐं सभ खां भलो वापार ॿुधायांव कहिड़ो आहे? साईं फरमाइनि था, इमाम तबरानी बाजब सगीर में रिवायत आणे थो, हबीबन फरमाए त लौ अज़न अल्लाह li ahli al-jannati bit-tijara लअतजरू फिल बज़ वल इत्र। साईं फरमाइनि था जन्नतियुनि खे रब इजाज़त ॾे वापार करण जी, बेहिश्ती इहो वापार कयो त हिकिड़ो कपिड़े जो, ॿियो अतर जो वापार कयो। कपड़े जो, ॿियो अतर जो। हज़रत इमाम आज़म कपड़े जो वापार कयो। मुंहिंजो पीरनि जो पीर दस्तगीर, बगदाद वारो साईं जंहिंजो 11 वारो महीनो शुरू थियो, 11 वारो पीर दस्तगीर, जंहिंजो कुल वलीअनि जे गर्दन ते कदम दस्तगीर बि वापार कंदो हो, पर कपड़े जो। छाजो वापार कंदो हो? कपड़े जो वापार कंदो। पोइ जेकी पंहिंजो कमाईंदो हो न, जेको बि नफ़ो मिलंदो ख़ैरात करे ॾींदो। हिकिड़े भेरे साईं जन जे हवेली शरीफ़ ते हिकिड़ो माण्हू साहिल आयो, पाण वापार जे लाइ निकितल हुया, साहिल ख़ाली मोटी पाण सुनी इहा ॻाल्हि सुठी त नथी जो अब्दुल कादिर जीलानी जे दर तां साहिल ख़ाली मोटी वञे। पोइ पाण ॾींहुं हो फरमाए त मां तो मुक़ररु कयां, जंहिं ॾींहं ते साहिल मंगता अचनि ऐं ख़ैरात वठी वञनि, को बि ख़ाली न वञे। पोइ पाण 10 जो ॾींहुं 11 जी राति मुक़ररु कयूं। कहिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो? 10 जो ॾींहुं 11 जी राति मुक़ररु कयूं। पोइ ऐलान कयो, जेके बि ग़रीब गुरबा आहियो न, जॾहिं मूंखों ख़ैरात वठणु अचो त 11 वारी राति ईंदा कयो। सॼे महीने में जेको कमाईंदा हा, 11 जी राति ईंदी त सभु ग़रीबनि मिस्कीननि में वंडे विराए। पोइ मशहूर थी वियो 11 वारो पीर। केरु? 11 वारो पीर। उहा जे 11 ख़ैरात जे लाइ मुक़ररु कयूं त अॼु ताईं आशिक 11 मल्हाइनि पिया। दस्तगीर जी ख़ैरात अॼु ताईं हले पई ऐं इंशाअल्लाह क़यामत ताईं जारी रहंदी। गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी, करे असां ते नज़र का नूरानी। ओ बेड़ो पुठड़ीअ जो जान बतो तारियो, मुर्दो चेरो करे तो उतारियो। तुझी जारी करामत ऐं तुझी जारी
करामत कहानी करे असां ते नज़र सुभान अल्लाह। मुझा दोस्तों साईं फरमाइनि था भलो वापार अथव हिकिड़ो कपिड़े जो वापार, ॿियो अतर जो वापार। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका सल्लल्लाहु अलैहि कुछ उसूल तव्हांखे अर्ज़ करणु चाहींदुसि वापार जा। ॿुधंदो तकलीफ़ न पिया आहियो न। व्यापारी हिते गॾिजी पढ़ंदासीं, व्यापारी गॾिजी पढ़ंदासीं। मूंखे यादि आहे व्यापारी पढ़णी आहे, तव्हां तकड़ न कजो। वापार जा उसूल आहिनि। पहिरियों उसूल इहो आहे त वापार ऐं बाज़ार ग़फ़लत जी जाइ हूंदी आहे। माण्हू दुनिया में हणा वठा वापारी ॾिसो न, टके पैसे जे लाइ उथंदो वेहंदो सॼो ॾींहुं वेठो सोरींदो सॻा ख़ुदा करे गिराक अचे, पराओ गिराक खालींदो पाण ॾे। सम्झो न, वापार या बाज़ार ग़फ़लत जी जाइ हूंदी आहे, पर उन जाइ ते जेको अल्लाह जो ज़िक्र करे, अल्लाह खे यादि करे, या जन्नती हुजण जी निशानी आहे। इन्हें के कुरान में मर्द रब सॼो आहे। रिजालुल्लाह तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह। मर्द उहे आहिनि तिजारत कनि, वापार कनि, ॾे वठि कनि, ख़रीद फ़रोख्त कनि, पर अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न हुजनि। इहे मर्द आहिनि। दादू वारा मर्द थींदो या मर्द थींदो? जवाब ॾियो, छा थींदो? मर्द थींदो। भले बाज़ार में हुजो, कमकार में हुजो, पर अल्लाह जी यादि हुजे, सुहिणे नबी ते सलात हुजे। अचो त बि ज़िक्र सां, वञो त बि ज़िक्र सां, रब जो नालो तव्हांखे यादि हुजे। मुसन्नफ इब्न अबी शैबा में रिवायत है, हज़रत अबू किलाबा रज़ियल्लाहु तआला अन्हु से रिवायत करे, अल्तकर रजुलान फिस्सूक, बाजार में एक में मिला, फक़ाल अहदुहुमा लिसाहिबी या अखी ताल नदुल्लाह व नस्तग़फिरु फी गफ़लतिन नास। बजना संगती बाजार में मिलिया, दादू वाले मेला भी चौक में समझो पाण में मिलिया। वो चीज यार ये ग़फ़लत जी जाया, अच त गॾिजी पंहिंजे रब खे यादि कयूं। बाजार में मिली अल्लाह जो ज़िक्र कयूं, छो त ग़फ़लत जी जाया, हिते अल्लाह खे यादि कयूं। लअल्लहु यग़फ़िरु लना, मन अल्लाह असांखे बख़्शे छॾे। वो पाण में गॾिजी अल्लाह जो थोड़ी देर बीठे ज़िक्र कयूं, सुहिणे नबी ते सलात पढ़ो। सुभान अल्लाह। फक़दा लिअहदिहिमा अन्नहु मात क़ब्ल साहिबिही, रब जो फ़ैसिलो थियो उन्हनि मां हिकिड़ो ॿिए खां में मरी वियो, हिकिड़ो संगती मरी वियो। फ़ताह फिल मनाम, को ख़्वाब में नज़र आयो। फ़क़ाल या अख़ी अशअरत अन्न अल्लाह क़द ग़फ़र लना अशियत तक़ीना बिसूके। ॻाल्हि ॿुधई, रब मूंखे बख़्शे छॾियो आहे, तुंहिंजे लाइ बख़्श जो चिठो रब लिखी छॾियो। उन ॾींहुं जो न बाज़ार में मिलियासीं, जेको घड़ी खन बि ज़िक्र कयोसीं, सुहिणे नबी ते सलात पढ़ी, रब फरमायो त हिननि ॿिन्ही संगतियुनि बाज़ार में बि मूं रब खे यादि कयो, मुंहिंजे नबी खे यादि करे उन ते सलात पढ़ी, मूं हिननि ॿिन्ही खे बख़्शे छॾियो। लिखो न चिठो बख़्शे, तो मूंखे बख़्शिश मिली वई, मां जन्नत में पहुची वियो आहियां, बाक़ी तुंहिंजो चिठो बि तयार आहे।
मस्जिद में तो सबको वही जिक्र कंदो आ साईं मौलाना अब्दुल वहीद जी ठठियार मस्जिद ये न ठठियार मस्जिद में तो सदाई महफिलूं उते तो सदाई जिक्र सलात दुरूद झूंगार तवार लगी पिया जुमे जुमे ते साईं जो खिताब लाजवाब इने का सवा हर महीने महफिलूं मोहम्मदी थियन पियूं मस्जिदन में ता मिलाद जे जुलूसन में तो हर कोई यार के याद कंदो आ पर मजो इहो आ दादू वारा बाजार में वनी त रब याद हुजई हाणे मां तव्हांखे तोहफ़ो ॾियां थो जंहिंजो मां तव्हां सां कहिड़ी ॻाल्हि कयां अहिड़ो तोहफ़ो थो ॾियां यादि आहे न तव्हांखे मज़ो त हाज़िरे वञण ते अमल बि कयो हिकिड़ो अहिड़ो नुस्ख़ो तव्हांजे लाइ आंदो अथव जेकॾहिं तव्हां उन ते अमल कयो हिकिड़ो भेरो अमल कयो रब तव्हांजे दफ़्तर में 10 लख नेकियूं लिखंदो 10 लख तव्हांजा गुनाह बख़्शे छॾींदो 10 लख तव्हांजा दर्जा बुलंद करे छॾींदो हिकिड़ो भेरो अमल कयो तव्हांजे लाइ रब जन्नत जी माड़ी ठाहींदो सौदो सस्तो आहे महांगो आहे जवाब ॾियो हाँ हदीस पाक इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी है मुस्तदरक हाकिम में इमाम हाकिम शहीद भी रिवायत आंदी है इमाम हाकिम तो चवे त हाज़ा इस्नादुन सहीहुन अला शर्त शैखैन वलम युखर्रिजा ही जेका हदीस है या शेखैन यानी बुखारी और मुस्लिम जे शर्तन ते सही हदीस है अल्बानी जेको माजी करीब में मुहद्दिस थी गुजरियो आहे हिजाज में उन अल्बानी में चवादी हदीस सही है हदीस जो रावी आहे हजरत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला सैयदना उमर तो फरमाए त मन दखल सूक हजरत उमर चयो त मदीने वाले साईं कानू पाण बुधो हुजूर जन फरमायो मन दखल सूक जेको बाजार में घिड़ियो बाजार में वियो फकाल पो ही दुआ पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्क व लहुल हम्द युहयी व युमीत बियदिहिल खैर व हुवा अला कुल्लि शैइन कदीर जेको बाजार में दाखिल थियो ऐं इहा दुआ पढ़ी साईं दा फरमाइन कतबल्लाहु लहु अल्फ अल्फ हसनतिन रब उन्हें जे लाइ 10 लख नेकियूं लिखे थो अल्फ अल्फ सय्यतिन रब ने जो 10 लख मतायूं मेरायूं गुनाह मिटे थो छॾे ورفع له अल्फ अल्फ दर्जतिन रब करीम उन्हें जिला 10 लख दर्जा बुलंद थो करे वबना लहू बैतन फिल जन्नत रब उन्हें जिला जन्नत में घर ठाहे दुआ बुका वडी काने मेहनत भी कोने जे बटे फेरड़ा दींदो तो याद नथी विंदी हां वरी पढ़ो मुसागर जी ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्क व लहुल हम्द युहयी व युमीत बियदिहिल खैर व हुवा अला कुल्लि शैइन कदीर मुखे खबर है तांजे यहाँ के ट्रप जावल है याद कोन पी दी तांजे इन जे करे मैं लिखी खणी आयो
हां मन सिर्फ तो ही हाणे केर पंहिंजी जाइ खां उथे न ये सभिनी खे हे पनो मिलंदो वही हो सब ये तोहफू आहिनि जलसे जो सुभान अल्लाह हक दिल पर पीर है हक पीर मातली सुभान अल्लाह सब वेही वञो सभिनी खे मुर्शिद कोड़ी जे मथे में सूरा दवा ॾाढो करायो मां फ़ाइदो न थियो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सलाम अलैका या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या बुधो वापार जो उसूल त सुबुह जे वक्त में दुकान खोलियो सुबुह जे वक्त में मुझे सोने हबीब फरमायो अल्लाहुम्मा बारिक ले उम्मती फी बुकुरिहा मदीने वाले साईं दुआ घुरी मुझा मौला मुझी उम्मत जे सुबुहन में बरकत विझ जाए सुबुह जो टाइम बरकत जो आ जेको माण्हू सुबुह जो दुकान खोले थो वापार जे लाइ सुबुह जे वक्त में वञे थो त रब सारो ॾींहुं उन जे रोज़ी में बरकत विझंदो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या हाणे असां जो वरी किसो ही हूंदो ॾींहं जो कंदा निंड रात जो दुकान बाजार में मार्केट कराची में तो वञो हैदराबाद में वञो न रात जो 12-1-2 बजे ताईं मार्केट खुली पई आहे पोइ 1-2 बजे घर में ईंदा वरी कचहरी कंदा 3 बजे 4 बजे सुम्हंदा पोइ सुबुह जो न फजर जी नमाज़ पढ़ंदा ऐं सुबुह जो रोज़ी जे वंडई विरासत जे टाइम ते ऊंधा थिया सुता पिया वापारी सुबुह जो सुता पिया पोइ बरकत किथों अचे पुट ॻाल्हि सम्झो था न
मदीने वाले साईं जी न्याणी सैयदा फातिमा ज़हरा साईं रज़ियल्लाहु तआला अन्हा जी फरमाए त हिकड़ी रात मां सॼी रात जागियसि इबादत कयमि इबादत कंदे 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 मां सुतसि मूंखे निंड फजर पढ़ी ऐं मां सुम्ही पियुसि त मदीने वारे मीर अचे मूंखे उथारियो या फातिमा कूमी फशदी रिज़्क़ रब्बके ओ फातिमा सुबुह जे टाइम ते सुम्ह न उथी हींअर तुंहिंजो रब रोज़ी तक़सीम करे रहियो आहे उथी पंहिंजे रिज़्क़ जो हिसो हासिल कर सुबुह जे टाइम ते रोज़ी वंडबी आहे छा थींदी आहे रोज़ी वंडबी आहे हाणे तूं सुबुह जो ऊंधो सुठो पियो निभागो गुआर पिंगे में पधरो सुमारी दिसाओ थी पियो सुबुह जो रोज़ी जे तक़सीम जे टाइम ते सुतो पियो आहीं पोइ कीअं तोखे बरकत मिलंदी पोइ भॼी ईंदा साईं मौलाना अब्दुल रहीम साहिब को तावीज़ लिखी ॾिजे रोज़ी में बरकत मिले मौलवी साहब पीर साहब दुआ घुर्जे मुझे रोज़ी फलाणे बंदश मिली है बंदश तो पाण मिली है साईं फरमाईंदा नौम सुबह तुमना रिज़्क़ सुबुह जी निंड रोज़ी खे ढोड़ ॾेई छॾींदी आहे रोज़ी में बंदश ॾेई छॾींदी आहे सुबुह जी निंड रोज़ी खे बंदि करे छॾींदी आहे अजर पढ़ी दुकान खोले छा था चओ अमल कंदो इंशाअल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों उसूल इहो रखो वरी कारोबार में व्यापार में तव्हांखे सुहिणा इख़लाक़ हुजनि नरम गुफ्तगू हुजे मिठो ॻाल्हाइण हुजे गिराक सां प्यार हुजे मदीने वाले साईं जी हदीस आहे सुनन तिरमिज़ी में रिवायत आहे हबीबन करीमन फरमायो असमतुल हसन वतवक्कुतु वल इक्तिसाद जुज़उम मिन 24 जुज़अम मिन नबुव्वा हबीबन फरमाया सुहिणी चाल चलत नरम मिजाजी म्यान रवि नबुवत जो 46 अरे छा खपई गिराक सां तूं ॻाल्हाए अरे छा खपई उनजी दिलि घुरंदी त वरी तुंहिंजे दुकान ते अचे प्यार सां ॻाल्हाए गिराक सां मोहबत सां ॻाल्हाए इहो असांजो दीन आहे इहा नबवी तालीम बाज़ार में ख़ुसूसन प्यार ऐं मोहबत जो इज़हार कर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े ॾियारे मदीने जी बाज़ार में आया ऐं अल्लाह खे मदीनो ॾेखारींदो हाणे सऊदी हुकूमत अल्लाह जो कमु वठंदो आहे हींअर छाकाणि जेका हुज़ूर जे दौर जी बाज़ार हुई न उहा बाज़ार हींअर उनखे पंहिंजो दीवार ॾेई उहा जाइ नुमाइण ॾेई त मदीने वारे साईं लॻाए छॾिया अथनि खजी जा थोड़ लॻाए छॾिया अथनि ऐं पुराणो सिस्टम जीअं हूंदो न ईअं ठाहे छॾियो अथनि बाबू सलाम खां निकिरी जेके वॾियूं बिल्डिंगूं अचनि थियूं न इहे क्रॉस कंदो पुठिए पासे ॾों कतार में तव्हांखे इहे बतियूं गोला खजी जा थोड़ नज़र ईंदा इहा उहा जाइ अथव जिते मदीने जी असुर बाज़ार सोना हबीब मदीने शरीफ जी बाज़ार में आया तो हिकिड़ो शख्स हुयो ज़ाहिर नालो छा नालो ज़ाहिर घोरारू माण्हू घोरारू सम्झो था न शइ खपाइण वारो उहो पंहिंजूं कोई शयूं हुअसि उहे खयूं हो को पंहिंजे वठो वठो मुंहिंजी शइ वठो वठो मुंहिंजी शइ वठो हीअं चौंक ते बीठो मदीने जी बाज़ार जे चौंक ते बीठो तेसीं मुंहिंजा सुहिणा हबीब पोएं रस्ते खां आया हे जीअं पुठीरो बीठो हो न त मदीने वारे साईं अचे हिन जे पुठीअ ते हथ ॾिना अखियुनि सां सुञाणी थो मां केरु आहियां
मदीने वारे जा हथ मुबारक केर न सुञाणे मुस्तफा करीम जो मिठड़ो आवाज केर न सुञाणंदो हजरत अनस बिन मालिक तो चवे त मा मसिस्तु खज़न वला दीबाजन अलियन मिन कफ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को पट को रेशम को अतलस को हरीर एड़ो नरम न हो जेड़ी मुस्तफा जे हथन जी तरी नरम हुंदी कान्नहु उखरिज मिन जूनतिल अत्तार जेणो हुजूर जन हथ मिलाईंदा ई लगंदो जेणो अत्तारी जे दबुले मजा हथ निकतो हुजे मुश्क सां ऐं थदड़ो थदड़ो हथ जेके हथ लगंदो त उन जो जिंद जान ठरी पवंदी साईं फरमाइनि था सुञाणी तो केर ज़ाहिर चयोसीं कीअं न सुञाणंदुसि मूं कारणे के मूं अधरे के केर कीअं कुर्ब ॾींदो जीअं मुंहिंजो मिठो मोहम्मद ॾींदो हाणे हो पंहिंजूं शयूं पियो करे न वठो वठो मुंहिंजूं शयूं वठो हुजूर जन पुठियों भाकुर पाए मथे करे पर मैं आहे को ज़ाहिर खे वठंदो साईं जन हुकुम हुजूर जन जे मन होको ॾिनो त ज़ाहिर जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया या रसूल अल्लाह मां गुलाम कारड़ो कोजड़ो न सूरत न तुंहिंजी ज़ाहिरी शक्ल सुहिणी मुंहिंजा महबूब मूंखे केरु वठंदो मूंखे केरु ख़रीद कंदो साईं जन फरमायो रो न ज़ाहिर जंहिंजो को ख़रीदार न आहे उन जो ख़रीदार मां मोहम्मद माण्हुनि जे नज़र में अगरि तूं कारड़ो कोजड़ो ई पर मुंहिंजे रब वटि तूं वॾो क़ीमती आहीं सुभान अल्लाह छो पे ये कयो उम्मत के तालीम पे ॾिनऊं त बाज़ार में प्यार सां मोहब्बत सां हीरा गरीब बुरा जेके बाज़ार